जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सेवन शहरी में बाईपास रोड डैमेज थियण सबबि रोज़ानो केतिरनि ई गाॾियुनि खे हादसा पेश अचण लॻा आहिनि। सेवन में लालबाग ऐं स्टेशन रोड भरिसां बाईपास रोड डैमेज हुजण करे केतिरा ई मोटरसाइकिल सवार पिणु ज़ख़्मी थियनि था। जॾहिं त इन इहे रोड तां हर वक़्तु नेशनल हाईवे अथॉरिटी ऐं मोटरवे पुलिस जे ऑफिसरनि जो गुज़र पिणु थींदो रहे थो, पर नेशनल हाईवे अथॉरिटी ऐं मोटरवे पुलिस जे ज़िम्मेवार ऑफिसरनि तरफ़ां इन डैमेज थियल रोड खे सही करण लाइ को बि बंदोबस्तु न कयो वियो आहे, जंहिं करे कंहिं बि वक़्तु को बि वॾो हादसो पेश अची सघे थो। नेशनल हाईवे अथॉरिटी ऐं मोटरवे पुलिस जी गैर ज़िम्मेवारी ऐं लापरवाही बाबति शहरियुनि जो चवणु हो त असां वज़ीर आला सिंध ऐं नेशनल हाईवे अथॉरिटी जे बाला ऑफिसरनि खां मुतालबो था कयूं त ड्यूटी में गिफ़्त कंदड़ नेशनल हाईवे अथॉरिटी ऐं मोटरवे पुलिस जे मुतलका ज़िम्मेवार ऑफिसरनि खे फ़ौरन मुअतल करे रोड जी मरम्मत करे शहरियुनि खे कंहिं वॾे हादसे खां बचायो वञे। जी।